जेके हालिया वाक़िया आहिनि इन में मुंहिंजी जेका आहे ख़ासि करे असां वटि हिते चोरी थी आहे, इहो त मां पहिरें ॾींहुं कयो कि ज़रूरतमंद चोरी कई आहे। असां बख़्शण वारा माण्हू आहियूं। अगरि हुन 2 पखा कया आहिनि त अगरि वाक़ई को अहिड़ो ज़रूरतमंद बदनसीब हुयो त हुनखे 4 पखा खणी मां घरों वठी ॾींदुमि, बाबा तूं वञी ख़ुशि रहो। पर अगरि के इहा शासी का हरकत कई आहे, का शैतानी कई आहे त पुलिस त एक्शन खणंदी, असां पाण बि हुन ते एक्शन खणंदासीं। असां चोरनि ताणी अॼु न त सुभाणे पुॼी वेंदासीं, कुझु त असां पुॼी बि चुका आहियूं। त मां इन्हनि धुरनि खे जेके इहे शुरूअ खां हिते मदइजी ऐं इन पसगिरदाईअ में चोरी चकारनि जी मदद कंदा रहिया आहिनि, कंहिंखां लिकियल न आहिनि, त महिरबानी कयो हाणे इन मां निकिरो। हाणे थोरा वॾा थियो, हेॾी वॾी तव्हां पार्टीअ में विया हो, हेॾा तव्हांखे उहिदा था मिलनि, पर इहा जेका सनी चोर चकार जी तव्हांजी मालिकी आहे, इन्हनि आदतनि खां ॿाहिरि निकिरी अचो। बिना 2 पखा 4 पखा फ्रीज़र, इहा चोरी आहे तव्हांजी, इहो लेवल आहे तव्हांजो, इन मां निकिरो। हिक पासे रहूं था चओ असां वॾी लेवल जा ज़मीनदार आहियूं, तव्हांजी लेवल जा ज़मीनदार आहियूं, भंगियुनि जूं पघारां बि नथा खणूं, त पोइ इहे करतूत त सदा कयो पंहिंजा। चोर चकार जी मालिकी मदह जी शहर जेको बाहि थो भरे उते चोर जी मालिकी आहे, तव्हांजी सभिनी जे साम्हूं आहे केरु थो मालिकी करे। इहे वाक़ियात बंदि थियणु घुरिजनि ऐं इन्हनि जी सियासी पुष्पनाई बि बंदि थिए। सियासी तंज़ीमूं पार्टीज़ बि रियलाइज़ कनि त जाते जाते अहिड़ियूं कालियूं भेड़ियूं आहिनि जिन जो ज़राए माश वञी इहो बचियो आहे, उन्हनि ते नज़र रखनि, उन्हनि खे या त को अहिड़ो को ज़राए आमदन जन जो वीचारा इन्हनि कमनि खां ॿाहिरि निकिरनि। असांजी इहा सभिनी खे रिक्वेस्ट हूंदी। बाक़ी हीअ जेका चोरी आहे इहो त असां चोरनि ताणी पुॼी विया आहियूं ऐं अॻिते बि पुॼी वेंदासीं। कानून पंहिंजो एक्टिवेट कंदासीं, हथ में कोई कानून न खणंदो। पुलिस ऐं उन्हनि जे थ्रू, कोर्टनि जे थ्रू असां पंहिंजो एक्शन पूरो भरपूर इन शइ में कंदासीं। बिल्कुलु असांखे अहसासु आहे। असां ॾिसो, बदकिस्मती इहा आहे जो हिते हिकिड़ो तासुर इहो हूंदो आहे त शायदि MNA MPA जे हथ में कुझु आहे। MNA MPA जे हथ में लेजिस्लेशन आहे, कानून साज़ी असेंबलीअ जी वॾी बची आहे। बाक़ी जेको प्रैक्टिकल कमु आहे उहो सॼो गवर्नमेंट जे हथ में आहे। डेप्यूटी कमिश्नर हुजे, अथॉरिटीज़ हुजनि, कमिश्नर हुजनि, उहे गवर्नमेंट जे मातहत आहिनि, MP ऐं MA जे मातहत आहिनि कोन। शिकारपुर जो DHO हेल्थ कुझु न कुझु शायदि परफॉर्मेंस करे पियो, उनजी बि बदली कई वई आहे। उहो बि हुकूमत ई रखरायो, हुकूमत ई मटरायो। इन में असां तव्हां सां मुतफ़िक़ आहियूं। हर फ्लोर ते, हर फोरम ते असां इहो आवाज़ उथारंदा ईंदासीं। जेको असांजे वस में कोशिशि हूंदी कंदासीं त ॿुधारा असांजूं इस्पतालूं सुधारियो। ॾिठो वञे त टाउन कमेटी मदे जी जेका आहे उहा लखीअ खां बि वॾी टाउन कमेटी आहे, पर अची तव्हां कॾहिं लखीअ जो इस्पताल ॾिसो, उते सहूलियतूं ॾिसो ऐं हिन हेॾे वॾे शहर में सहूलियतूं ऐं हालात ॾिसो त वाक़ई असांखे बि ॾुख थो थिए त ईअं छो आहे। असां बि गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कंदासीं त इहा बहितर कई वञे, हिते मेडिकल फैसिलिटी सही हुजनि। अगरि सियासी माण्हू ज़रूरु सियासी ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं, के दरवाज़ा बंदि न आहिनि, सभिनी दोस्तनि सां ॻाल्हायूं था। ऐं जॾहिं ओवरऑल मुल्क जो अहिड़ो माहौल लॻो पियो आहे, कंहिंजो को ज़ाती जहिड़ो न आहे, हिन वक़्तु स्टेबिलिटीअ जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु इहा ज़रूरत आहे त सियासी दुरियूं पाण में ठहनि ऐं मुल्क खे जेके मुसीबतनि में फाथल ऐं इन मां निकिरूं, रोज़मर्रा जी ज़िंदगी इंसान जी बहाल थिए। जेको हिकिड़ी अनसर्टिनिटीअ जी कैफ़ियत आहे मुल्क में, त सुबुह अलाए छा थींदो, उन में कारोबारी परेशान आहे, ऑफिस वारो माण्हू परेशान आहे, बिज़नेसमैन परेशान आहे, ज़मीनदार परेशान आहे। इहा कैफ़ियत ख़तमु थियणु घुरिजे। हिन वक़्तु प्रायोरिटी इहा आहे। उन में के ठाव थियनि था, को ठहनि था त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सियासी धुरियुनि खे पाण में गॾिजणु घुरिजे। फ़ौज जे मथां उहो इदारो जेको असांखे तहफ़ुज़ फराहम करे बॉर्डरनि ते वेठा हुजनि, उनखे इहा ख़बर न आहे त मां कहिड़े पाकिस्तानीअ खे तहफ़ुज़ थो कयां। पंहिंजी ज़िंदगियुनि जा नज़राना था पेश करनि। हफ़्तो न थियो आहे हाणे 6 माण्हू बलूचिस्तान में शहीद थिया आहिनि, 3 KPA में शहीद थिया आहिनि। इन्हनि सभिनी लाइ इहे एक्शन्स जी असां पुरज़ोर मज़म्मत था कयूं। उन में PTI आहे या ॿियो को इन्वॉल्व आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन बि थियणु घुरिजे ऐं इहे फ़ौज जे अगेंस्ट कार्रवाइनि खे असां बिल्कुलु क़बूल न कंदासीं ऐं हिन जी पुरज़ोर मज़म्मत आहे।